फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद गोराई। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं हालाणी मत हालाणीअ में सहाबा कराम जे शान में गुस्ताखी कंदड़नि ख़िलाफ़ जमियतुल इस्लाम अहल सुन्नत ऐं समेत शहरनि पारां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब हालाणी अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे डॉक्टर सैयद अंसार अहमद शाह, सैयद हमादुल्ला शाह, मौलाना हाफ़िज़ अमीन उन्नड़, मौलवी आसिफ कंबो, मोहम्मद इकबाल ऐवान ॿियनि जो त कुझु ॾींहं अॻु हालाणी शहर में कुझु माण्हू सहाबा कराम जे शान में गुस्ताखी कई आहे, जंहिंखे असां हरगिज़ बर्दाश्त कोन कंदासीं। हिननि वधीक चयो त असां गुस्ताखी कंदड़नि ख़िलाफ़ FIR दाख़िल करण लाइ 3 ॾींहंनि खां हालाणी थाणे ते जलूस जी सूरत में विया आहियूं, पर पुलिस कुझु बि नाहे कयो। अॼु असां हालाणी शहर तरफ़ां एहतिजाजी रैली कढी आहे। जेकॾहिं अॼु बि केस दाख़िल न कयो वियो, हालाणी पुलिस ख़िलाफ़ तहरीक हलाई वेंदी ऐं नेशनल हाईवे बंदि कयो वेंदो। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं सखर मां त सखर में पसंद जो परिणो कंदड़ ज़ाल मुड़ुस जा गलो कपियल लाश मिलिया आहिनि। वारसनि मुताबिक़ अली ॾिनो पुट दिलमुराद लाशारी ऐं संदसि ज़ाल शमा खे बिरादरी जे माण्हुनि घर में घिड़ी क़तल कयो आहे। शिकारपुर फाटक भरिसां क्वार्टर मां ओस्ता मोहम्मद वासी अली ॾिनो पुट दिलमुराद लाशारी ऐं संदसि ज़ाल शमा थी मीर खान लाशारी जा लाश मिलिया। इतलाह ते पुलिस पहुची मक़तूलनि जा लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल खणाए वई, अञा ताईं अस्पताल में पियल आहिनि। उन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि अली ॾिनो ऐं संदसि घरवारी खे कोही क़तल कयो वियो आहे। पुलिस मुताबिक़ त मक़तूला शमा कंहिंजे नाले थियल हुई, जंहिं वारसनि जी मर्ज़ीअ खां सवाइ घरां फरार थी हुई। क़तल थियल ज़ाल मुड़ुस जे वारसनि जो चवणु आहे त अली ॾिनो ऐं संदसि घरवारी खे 5 खां 6 जवाबदारनि घर में घिड़ी क़तल कयो। जवाबदारनि जो तालुक लाशारी बिरादरी सां तालुक आहे। होॾां पुलिस मक़तूलनि जे अज़ीज़नि खे पुछा गुछा लाइ हिरासत में वठी छॾियो आहे। ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट लाइ ॾिसंदा रहो फास्ट